नाज़रीन ख़बर है गंदकोट में जो गांव सां शिरकूं पिया कश्मीर ज़िले में अमन अमान की सूरत हाल वधीक ख़राब थी वई। ॾींहों ॾींहुं फुर जूं वारदातूं मामूल बणियल। ॾोहारी सरेआम शहरनि में काहे पिया। हिकु ॾींहुं अॻु भतो न ॾियण तां ॾोहारनि अनाज मंडी ते का करे फायरिंग कई हुई, जंहिंमें लॾपलाण करे वियल अनीश कुमार जेको हिकु महीने बाद पंहिंजी जन्मभूमि कंदकोट वापसि आयो हो त गोलियुनि जे वर चढ़ी वियो। अहिड़े वाक़े के ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ ऐं SUP जे सॾ ते शटर बंद हड़ताल करे एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली प्रेस क्लब खां कढी घंटाघर चौक ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते ऑल पार्टीज़ मूवमेंट जे अॻुवाणनि दिलमुराद ॾाहाणी, हाजी हुज़ूर बख्श मुग़ल, डॉक्टर मेहरचंद, ज़ुरियत बिजराणी, अकरम बाजकाणी, फिदा हुसैन मामदाणी ऐं ॿियनि चयो त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। गाड़ियल सरेआम शहरनि खां भत्तो वसूल करे रहिया आहिनि। भत्तो न ॾियण ते ॾोहारी वापारियुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कनि था। बदअमनी सबबि वापारी लड़पड़ाण करे रहिया आहिनि। बदअमनी सबबि शहरी ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। शहरनि आला हुकाम खां नोटिस वठी अमन अमान बहाल करण जो मुतालबो कयो आहे। और वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ कंदकोट।